अली या फातिह खैबर अली दिलबर अली रबर अली या फातिह खैबर अली मुंजो अली जो मां 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 अली जो आ जहान कर अली दिलबर अली रबर अली या फातिह खैबर अली दिलबर अली रबर अली या फातिह खैबर अली दिलबर अली रबर अली या फातिह खैबर अली वो तो लगा नारा बुद्धि काफिर भगा सारा अली वो तो लगा नारा बुद्धि काफिर भगा सारा मरी मरहब पया पारा कढ़ा तंजा अली तारा अली जो ही हुयो ऐलान अली जो ही हुयो ऐलान बची सघंदो न को काफिर अली दिलबर अली रबर अली या फातिह खैबर सुभान अल्लाह कहो नबी नगदार जी न्याणी अली जी आ बणी राणी नबी नगदार जी न्याणी अली जी आ बणी राणी अली जे काज जा जानी साहबा बणिया जानी नबी नगदार जी न्याणी अली जी आ बणी राणी सुन नबी सोने अली के सॾु कराइजे तो सोना अचो तो मां तुझो निकाह कराया तहां जो घणा सोने अली से को मथे जा जो वेहारियूं वेठा तव्हांखे हक़ असां न चवंदा त ॿियो केरु चवंदो का बि लालच तव्हां में कान्हे न पैसे जी न मानीअ जी भला न घुराईंदो ही क़ुर पियो आहे इज़त पोइ बचंदव न्याणियूं उथारियो पुट पढ़ायो सोणू सॾे थो सोणा सुभाणे त कर सॾे थो चए सोणा हली आहे नबी नगदार जी न्याणी मां जलसो कयो पिया राति जो 12 बजे बाईपास ते छोकिरी वञे पई नौजवान गुलाब जो गुल काॾे थी वञे चरी गाली बीहारियमि चई सौटनि ॾे केरु थिए थी सौट चई थी भेट छा ते मां चयो तूं हिन विच जी आहीं कूड़ आहीं त मां रोहड़ीअ जी आहियां मां चयो मां बि मुल्क थो हणां पर मां छॾी आहीं न तूं सौटनि ॾे वञे मां हथु कढंदो आहियां त को न को खणी वेंदी सही 12 जो बीठल 3 थी विया मां न छॾियोमांसि मां जो छा बि थी पए घर खणी हलंदुसि केॾी बि तकलीफ़ अचे माइटनि ते पहुचाईंदुसि 3:30 बजे मूंखे चई माइट शादी नथा कराइनि 3:30 बजे 12 जा बीठल मोटर वारा ॿिया टा सभु भॼी विया पोइ चई हिमलो त क़ुर इहा छॾींदो ई कोन नेठि ॻाल्हि सिधी कई मां चयो आहे केरु पोइ ज़ात बि ॿुधाई नालो ॿुधाई पोइ बि असांजे रूह वारो माण्हू हो पर क़ुर वारनि जी इज़त कंदो सुभाणे त करे अणपढ़ियो हो पर एॾो मुड़ुसु माण्हू हो जिते क़ुर वारो मिलंदो हुओ त तालबनि जी हुनजी ख़िदमत छॾींदो न उथारियोमांसि मूंखे जी सो मां चयो भाई फ़क़ीर यानी पंहिंजे मुंहं सां बि वेही कंहिंसां वेही कान्हे मता तूं परेशान थिए हाणे हिन जो सुबुह निकाह कराए पर उन बि मुड़ुसु माण्हू 8 ॾींहं में निकाह कराइसि पर पाण अटेक में हले सुभाणे त कर न नबी नगदार जी न्याणी अलीअ जी आ बणी राणी अलीअ जे काज जा जानी साहबा बणिया जानी अली हाजी अली गाज़ी अली हाजी अली गाज़ी अली काज़ी हुयो माहिर अली दिलबर अली रबर अली या फातिह खैबर अली मूसा मल्हाईंदो अली हाकिम छॾाईंदो तकबीर शाने सहाबा शाने अली शाने अली मुर्तज़ा क़ुर साम्हूं पियो त हिकु असांजी अखि सहाबा ॿी अखि अहल बैत तव्हांखे माण्हू मुंझायो आहे
असां इन जवाननि जी पेरनि जी मिटी सुरमूं करे पाईंदा असां इन आल जा नाला रखिया आहिनि पुटनि पुटनि ते तव्हां कीअं था चयो वाह बि मञनी कोन अलाह ॾिसे थो त असां खे जे हिन सिरनि जी क़ुर्बानी ॾियणी पई त हिन आल ते ॾेई छॾींदासीं हा अली मूसा मल्हाईंदो अली हाकिम छॾाईंदो साहबा खे ॿुधाईंदो असांजो शानो हो ॻाईंदो अचो हिन खे बचायूं ही अचो हिन खे बचायूं ही सिंधी सिंध जो आहे शाइर अली दिलबर अली रहबर अली फातिह खैबर बस शेर तव्हांखे ॿुधायां जो ॿी संगत बि घणी आहे अञा आन बुज़ुर्ग हिकिड़ो फ़क़ीर साईं अशरफ जे भाइचे शायदि फरमाइश कया थोरो डोज़ ॻरो आहे खणिजो जो डॉक्टर दवा ॾींदो आहे त मरीज़ चाक थिए पर हूंदी हक़ीक़त ऐं नसीहत ईअं न हूंदी त कंहिं अटैक कयो साईं पराणीअ